मां बेसिकली मेहड़ खां आहियां। अच्छा, मेहड़ खां आहियो? मुंहिंजो ॻोठ मेहड़ आहे, दादू आहे। मां मोरे खान आहियां, पर हाणे जॾहिं 3-4 सालनि में अची वियासीं हैदराबाद। हैदराबाद हा। हैदराबाद हिकिड़ी तव्हांखे थोरो मेहड़ जो मेमोरीज़ यादि आहे नंढपण जो? न आहिनि यादि, बिल्कुलु न। मूंखे हैदराबाद यादि आहे। हैदराबाद में हिकिड़ी कॉलोनी आहे जंहिंखे नया पुल चवंदा आहिनि, अञा बि आहे। उन में पहिरियों घर बाबा वारनि वरितो ऐं उते हलिया वियासीं। पोइ उहो त वक़्तु ईअं हुयो जो 7 भेण भाउ माशाल्लाह, ऐं राति जो मानियूं 5 थियूं ठहनि। गुरबत जो इहो आलम आहे। अॼु तव्हां चओ था गुची ऐं रोलेक्स, त गुरबत जो इहो आलम आहे। मां, मुंहिंजी माउ ऐं मुंहिंजो बाबा रात जी मानी काफ़ी साल कोन खाधीसीं। पोइ जेके माण्हू हरू भरू ॻाल्हाइनि था, ऐं अॼु जेको मां एस्टेब्लिश कयो आहे, सिर्फ़ु मां न आहियां थी, मां पंहिंजे पूरे ख़ानदान खे। इहा ख़बर आहे, इहा बिल्कुलु ठीकु आहे। त मौला अली इस्लाम जो फरमान आहे, जंहिंमें तव्हांजे मथां रब तव्हांखे नवाज़े थो, त तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त तव्हां पंहिंजे आस पास रिश्तेदारनि खे बि नवाज़ियो।